निंद्रा खाकर नेण न साथी हेर अखियूं हो जागन हथ ऐं पेर हलाइण वारा भाड़े वे न भागन। कंहिं शाइर जो इहो शेर आहे ऐं बिल्कुलु हक़ीक़त आहे जे ज़िंदगीअ में कुझु करिणो आहे, ज़िंदगीअ में कुझु बणिजणो आहे, ज़िंदगीअ में अॻिते वधिणो आहे त माण्हूअ खे जुस्तजू महिनत दिलो जान सां करणी पवंदी, होजागा करणा पवंदा, जाॻणो पवंदो। इंसान जी जेका मुसलसल महिनत आहे उहा उन जे लाइ कामयाबीअ जी ज़मानत आहे। जंहिं बि मंज़िल ते माण्हू वञणु चाहे थो उन जे लाइ मुसलसल महिनत करे ऐं उन लाइ कोशिशि कंदो रहे, पंहिंजे वसार जेको बि कंदो अलाह उनखे ज़रूरु कामयाबु कंदो। पर शर्त इहो आहे त जेको बि माण्हू पाण अॻिते वधंदो अलाह उनजी मदद कंदो। जेको पाण वधणु न चाहींदो त उनजी लाइ कुझु चई नथो सघिजे। बहरहाल इन शहर में हिकु वॾी हक़ीक़त आहे ऐं जेके माण्हू इरादा अटल करे निकिरनि था, महिनत कनि था, जुस्तजू कनि था, उहे बिल्कुलु कामयाबु थियनि था ऐं कामयाबु थियनि था। तंहिंजे करे अॼु जे दौर में, अहिड़े दौर में इहो असां लाइ ज़रूरी आहे असां कंहिं बि ॻाल्हि खे पंहिंजो मक़सदु बणायूं, कंहिं बि जॉब खे, कंहिं बि सब्जेक्ट खे पंहिंजो मक़सदु बणाए उन ते मुसलसल महिनत शुरू कयूं। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं रिज़ल्ट ईंदो ऐं माण्हू कामयाबु थी वेंदो। तंहिंजे करे इहो शेर जंहिं बि शाइर जो आहे, मुंहिंजे ज़हन ते नालो नथो अचे पर बहितरीनु शाइर आहे ऐं मां पंहिंजे बि बचपन खां वठी जॾहिं बि नाउमीद थींदो हुउसि त अहिड़े शेर खे यादि कंदो हुउसि। निंड्रा खा कर नेण न साथी हेर अखियूं हो जागन ते हथ ऐं पेर हलाइण वारा भाड़े वे हुन भागन ते। अल्लाह हाफ़िज़।